तो मदीने जे साईं पंहिंजूं 3 न्याणियूं पंहिंजी मर्ज़ी सां उन जी शादी कराए छॾी। अम्मा ख़ातून जन्नत बाक़ी रही। कुरैशी ॿिया माण्हू मके पाक मदीने पाक जा रिश्तो घुरंदा हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, त मदीने जा साईं इहो जवाब ॾींदा हा त ॻाल्हि हीअ आहे जो 3 न्याणियुनि जो इख्तियार मूंखे हो, मूं पंहिंजी मर्ज़ी सां शादियूं करे छॾियूं। हीअ जेका मुंहिंजी न्याणी आहे इन जे शादीअ जो इख्तियार रब पाण वटि रखियो। जॾहिं रब जो हुकुम थींदो ओॾां को बि मूं वटि रिश्तो घुरण जे लाइ न अचे। मालिकन मूंखे मना फरमाया मुंहिंजा महबूब 3 न्याणियूं तूं पंहिंजी मर्ज़ी सां ॾिजां पराणे छॾिजां, पर ख़ातून जन्नत जी शादी असां कंदासीं, जिते असांजी मर्ज़ी हूंदी उते कराईंदा। हाणे मां अल्लाह जे इंतज़ार में आहियां, जेॾां इशारो थींदो उते मां पंहिंजी न्याणी ॾींदुसि। किताबन लिखियो आहे हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़, हज़रत उस्मान, हज़रत उस्मान, हज़रत उमर एक दफ़ो वेठा। किन रवायतन में हज़रत साद भी आयो आ, पाण में वेठा हा त मदीने जे साईं जी आखिरी न्याणी अम्मा ख़ातून जन्नत वेठी आ। संग अचन था, रिश्तो माण्हू घुरन था, मदीने जा साईं नथा ॾियन। पाण छो न हज़रत अली खे सलाह ॾियूं, भलो इहो थींदो साईं जो सौट बि आ, घर जो आ, सब कुछ आ, साईं करीमन जी वॾी मोहब्बत आ, शादी इते त भलो। टेई सलाह करे खूह ते आया। हज़रत अली साईं पानी वेठो भरे खूह ते आया। फरमायूं हैदरे करार अज ख़ास ॻाल्हि खणी आया हूं। साईं फरमायो ॿुधायो। पान फरमायूं अदा अली मदीने जे साईं जूं 3 न्याणियूं जी शादी थी वई। फातिमा ज़हरा जी शादी अञा कान थी आ। असां जी मर्ज़ी आ त तव्हां असां सां गॾिजी हलो, अवां संग घुरो या असां घुरूं था रिश्तो, असां बि सिफारिश कंदासीं, इहो कमु इते थिए त भलो आ। हज़रत अली साईं फरमायो मुझा भाइरो, असल ॻाल्हि इहा त मां बि इरादो इहो कयो वेठो आहियां त मालिकनि खां रिश्तो घुरां, पर तव्हांखे ख़बर आहे त मदीने जे साईं जे चेहरे में उहो जमाल आहे, उहो कमाल आहे जो माण्हू मथे निहारे ई कोन थो सघे। वेंदो आहियां सोचींदो आहे त हाणे हीउ उथे त पोइ ॻाल्हि कयां, हीउ उथे। हिकिड़ो माण्हू जो अच वञ हूंदो आहे, पोइ जॾहिं ईअं फरागत बि मिलंदी आहे, मथे निहारींदो आहियां, साईं करीम मूंखे निहारींदा आहिनि त मूंखे ॻाल्हियूं विसरी। ऐं ॿिए नंबर में त मां कुझु ग़रीब आहियां, मुंहिंजो कखाणो घर आहे, 4 खजनि जा थंबन उन्हनि ते फड़ा पिया आहिनि। फातिमा ज़हरा रसूलनि जे सरदार जी न्याणी आहे, ॿिन्ही जहाननि जे लौलाक लम्मा जे शहंशाह जी न्याणी आहे। चवां थो त को घर ठारायां सही, पोइ रिश्तो घुरां। हज़रत सैयदना अबू बकर, हज़रत सईद उमर, हज़रत उस्मान पाण फरमायो अदा अली फिक्र न कर, सब मालिक वेठो आहे, शहंशाह मदीने जो साईं वेठो आहे, सब थी वेंदो, हल त हलो। उन वक्त 4 मुझे महबूब करीम जा वजीर, 4 सलाहकार, 4 मुशीर निकतान। हदीस पाक अना मदीनतुल इल्म व अबू बकर असासुहा, अना मदीनतुल इल्म व उमर जिदरानुहा, अना मदीनतुल इल्म व उस्मान सक़फुहा, अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा। मां इल्म जो शहर आया, उन जो बुनियाद अबू बकर आ। मां इल्म जो शहर आया, उन जो दीवारूं फारूक आज़म आ। मां इल्म जो शहर आया, उन जी छत उस्मान आ। मां इल्म जो शहर आया, उन जो दरवाजो हैदरे करार है। जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। अल्लाह
जे प्यारे महबूब करीम जे हुजरे ले रवां दवान जने मदीने जे साईं जे हुजरे जे वेझो आया अल्लाह अल्लाह उहे चौर मदीने जा सैदा फरमाइन अना दारुस सखा अबू बकर बाबुहा अना दारुश शुजा उमर बाबुहा अना दारुल हया उस्मान बाबुहा अना दारुल हिकमा अलीउन बाबुहा मां सखावत जो घर आया उन जो दरवाजो अबू बकरा मां बहादुरी जो घर आया उन जो दरवाजो उमरा मां हया अदब जो घर आया उन जो दरवाजो उस्मान गनिया मां हिकमत जो शहर घर आया उन जो दरवाजो हैदरे करार आहे मुझे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा प्यारा जने मदीने जे साईं जे हुजरे जे दरवाजे ते आया हाने मसलो थी पियो त दरवाजो केर खड़काए ही वो दर्रा आम दर नाहे रब करीम जी दाद फरमायो मोमिनो मुसलमानो जने मुझे महबूब जे दरवाजे ते अचो जने मुझे हबीब करीम जे हुजरे जे वेझो अचो त पो जी पाण में हिक बे के सड कंदा आयो ई सडन साईं करीम जे हुजरे मुबारक दरवाजे ते बैठा हाने दरवाजो केर खड़काए हज़रत अबू बकर हज़रत उमर दे निहारे हज़रत उमर साईं उस्मान दे उस्मान साईं हज़रत अली साईं दे निहारे केर अग कथी करे अल्लाह अल्लाह आलिमुल गैब व शहादा मदीने जो ताजदार खुद ब खुद दरवाजो तो खोले दरवाजो खुलोवा पान निहारे मुर्की पान फरमायूं खैर ताए अज 5 ॼणा गॾजी आया हो अबा घणा हो 4 साईं पे फरमाए पान फरमायूं अबू बकर अवां के नजर न तो अचे मुस्तफा के नजर अचे पियो पंजो अवां सां गॾु जिब्राइल भी आयो आ मां ॾिसां पियो मुंहिंजा प्यारा दोस्त सोनो अबू बकर दो अर्ज करे सोना असां के खबर काने का बाकी असी उतां 4 आया हूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज ता कल सोना असां मां खबरूं कढो जे पंहिंजे सिंध में रवाज आहे मेहमान खां खबरूं कन मेहमान खबरूं कढ अल्लाह जे महबूब करीम फरमायो खबरूं करण जी जरूरत न आहे लक़ब उम्मी मगर कोनो मकान के गैब से वाकिफ खुदा बंदे ताला के पढ़ाए ऐसे होते हैं तमां हलियाओ तना खां मुखे सब खबर आ केड़े मकसद से आया हो ऐ मुजा सफीरो वजीरो तमां निकदाओ अली साहब शेर खुदा दे रिश्ते दे ला अमा आया हो रब करीम जिब्रील के हुक्म कयो जिब्रील तमां भी अली जा सिफारिशी थी वणो मां रब जे तरफ मुझे हबीब खे चो जेका मर्जी तहां जे प्यारन जी आ सा मर्जी मां रब करीम जी आ खातून जन्नत जो रिश्तो हैदरे करार सा कयो मुझा प्यारा मुझे हबीब फरमायो जई शादी जई संग रिश्ते जा सिफारिशी हेड़ा जवान हुजन अल्लाह पान हुजे जिब्राइल हली अचे एड़े कम में देर छाजी बिलाल किथे आ सलमान फारसी किथे आ हली आया जी या रसूल अल्लाह वनो मदीने जे शहर मां मुझे न्याणी जे शादी जो सामान वठी आया उन्हीं टाइम निकाह शादी थी अल्लामा इमाम नस्फी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तफसीर नस्फी में तो लिखे तमरजल बहरैन यल्तकियान बैनहुमा बरज़खुल ला यबगियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान यख़रुजु मिनहुमल लुअलुअ वल मरजान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सुभान अल्लाह अल्लाह से इशारो फरमायो इन्हीं शादी जेला जने ये पान में बदरिया गंध्या यानी मौला अली मुश्किल कुशा खातून जन्नत मुझा प्यारा है वलियन जो सरदारा है कुल मोमिन औरतुन जी सरदारा जने एड़ा बब्बर अजीम शान पान में गरजी प्या यखरुजु मिनहुमल लुअलुअ वल मरजान इनन जे दरियान मिलन जैसा मां दुनिया दे तख्ते ते हसन जी सूरत में
मुझा प्यारा मोतीअ जे सूरत में इमाम हसन खे आंदो ऐं इन्हनि बिनी दरियाहुनि मजामा हज़रत इमाम हसन हुसैन खे मरजान जी सूरत में आंदो। जॾहिं ये बदरिया पाण में गॾिया त हिकिड़ो मोती आयो, हिकिड़ो मरजान। मोती खां मुराद इमाम हसन साईं आ, मरजान खां मुराद हज़रत इमाम हुसैन साईं आ। हज़रत इमाम हसन भी सुभान अल्लाह त सोहणो हुसैन भी सुभान अल्लाह। अल्लाह पाक फरमाए मुझा हबीब इन्ना आतैना कल कौसर। अज असां तो सा वायदो पूरो करे छडियो, अमा जो नसब पाक असां पधरो करे छडियो आ। हाने ये उहे जवान जिन जो नसब जिन जो हसब यो क़यामत ताईं आबाद रहंदो। जाए जाए ते तुंहिंजा बचड़ा मौजूद हुंदा। तव्हां फिक्र ही न कयो मुझा महबूब, असां तव्हां फिक्र न कयो। या अय्युहन नबियो हस्बुकल्लाह। मुझा महबूब एना तवज्जा न कंदा, तव्हां मुडे तवज्जा कयो। उन माण्हू के छडियो छा कंदा? मां रब जे हथ में आ सब ॻाल्हि। या अय्युहन नबी ए मुझा मुस्तफा हस्बुकल्लाह, मां रब तुंहिंजे लाइ काफ़ी आहियां। वरफ़अना लक ज़िक्रक, तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करण जो ज़िम्मो मां खयो आ। को मुल्लो मौलवी उन जे हथ में थोड़ी आ जो तुंहिंजो शान घटाईंदो। ए मुझा मुस्तफा वल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला, हर पोइ अचने वाली घड़ी तुंहिंजे लाइ भली हूंदी। ऐं मुझा हबीब ज़मानो परे कोन्हे नी सभिनी खे ॾेखारींदा सा ऐं यबसक रब्बुक मक़ाम महमूदा। हशर में इन्हनि सभिनी खे साम्हूं बीहारे जॾहिं मक़ाम महमूद ते तोखे बीहारींदुसि त ॾिस त दुश्मन जो अखियूं केजू हेठि अचनि। सभिनी खे चवणो पवंदो मुस्तफा शान अमा जो शाहिया, मुस्तफा शान अमा जो शाहिया। अज ताईं अड़ी रब तो जड़ी, अज ताईं अड़ी रब तो जड़ी तस्वीर न कहीं जी ठाहिया। मुस्तफा जो शाहिया, मुस्तफा शान अमा जो शाहिया। दावो राजा दीदार अमा आया नजर अनवार अमा। जही तोखे ॾिठो तंहिं रब खे ॾिठो, जही तोखे ॾिठो तंहिं रब खे ॾिठो। क़ुरआन ॾिनी गवाही आ मुस्तफा शान अमा जो शाहिया। मुझा बाबू हिते माण्हू के तोखे कुझु पिया सम्झनि, के कुझु पिया सम्झनि। इन्हनि सभिनी खे हिकिड़े ॾियारे ॾेखारी त मुंहिंजो हबीब आहे छा, मुंहिंजो महबूब आहे छा। थाई अब्द सॾ वेंदे उथां रब नाल मिल वेंदे। ए गल दिमाग़े को चक्कर ॾेंदी, चक्कर दी गल की पुछदे हो। फिक्री न करियो, अवां जो जिक्र भी हलंदो रहंदो, अवां जी औलाद जो सिलसिलो भी हलंदो रहंदो। आखिर अल्लाह पाक पंहिंजी पाक बानी सैयदा ताहिरा ज़ाहिदा अम्मा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा ऐं हज़रत मौला अली मुश्किल कुशा खे मिलाए मुझे महबूब जे नसब पाक जो इब्तिदा फरमायो।